उस्ताद जे एहसास बुझूं सामीअ मां कंदा कोट में कारपुर में हटूं सुञूं साहिब किताब मसूद अहमद मकी साहब यहाँ की शुक्रगुज़ार आहियां जो हिन प्रोग्राम में हली आया आहियो ऐं जेके दोस्त हिन दावत ते मुंहिंजी दावत ते ऐं शहरी जा दोस्तनि जंहिंमें वॾे में वॾो किरदारु रहियो आहे मेहराब अली लाखियल जो उनजे सॾ ते हली आया आहियो महिरबानी। को वॾो लेखक कोन आहे, हिन ॻोठ में जनमु वरितो आहे, हिते तरबियत थी आहे, परवरिश थी आहे, इल्म ऐं तालीम सां लाॻापियल हिते रहिया आहियूं। हिते मां वॾो पाण खे ॾाढो ख़ुशि नसीब अॼु महसूसु थो कयां त जेकॾहिं अॼु मां हिन स्टेज ते बि ॻाल्हाइण जी जो मूंखे जेको कुवत मिली आहे ऐं हिन किताब या हिन लिखण जी जेका मूंखे सघ मिली आहे, मां हिन वक़्तु ईअं चवंदुमि त उहा अॼु खां 45 साल पहिरियों जॾहिं 1981 में आउं 6 दर्जे में आयो आहियां ऐं 6 दर्जे में साईं जमालुद्दीन चन्ना असांखां पीरियड वठण आयो आहे 6 दर्जे जो। उन वक़्तु ई शायदि मां जे साईं जेका औसत ॾिनी असांखे उहा अॼु खां 45 साल पहिरियां साईं जमालुद्दीन चन्ने जी सूरत में त असीं केरु आहियूं, असांजी ॿोली छा आहे, असांजी तारीख़ छा आहे, असांजी धरती कीअं, धरती असांजी कॾहिं खां आहे, तारीख़ कॾहिं खां आहे, असांजी सुञाणप छा आहे ऐं असांजी ॿोली छा आहे, उनजी जेकॾहिं असांखे जागरता असांखे ॾिनी त उहा असांजी मोहतरम जमालुद्दीन चन्ना ॾिनी, जेको मां अॼु ख़ुशनसीब आहियां जो मुंहिंजे हिन तक़रीब में उहो सदारत करे मूंसां गॾु मौजूदु आहे। 1981 में जॾहिं असांखे त को शौर ई कोन हो त 5 दर्जा पढ़ी 6 दर्जे में आयासीं, 6 दर्जे में आयासीं त एतिरो त बेचो न हुयासीं, शौर कोन हुयो, पर साईं असांखे उन वक़्तु बि हालात हाज़िरा तारीख़ उन सां गॾु साईं असांखे वाक़ुफ़ पिया कराईंदा हुया त हिन वक़्तु असांजी हुकुमरानी कंहिंजी आहे, दुनिया जी सियासत कीअं आहे या दुनिया में जेके ॿियूं तंज़ीमूं हलनि थियूं उहे कीअं थियूं हलनि। मूंखे हिन वक़्तु में घणी यादि आहे 7 दर्जे में आहियूं, साईं असांखे क्लास चलो आहे, हिकिड़े ॾींहुं कॾहिं न गुसाईंदा हुआसीं क्लास में, पूरे 2 सालनि में मां कॾहिं बि न गुसायो। सो जॾहिं मां क्लास में दाख़िल थियुमि त बोर्ड लॻो हो वॾो हिकिड़ो काठ जो, उन बोर्ड जे मथां फ़लस्तीन जो लीडर यासिर अरफ़ात उन वक़्तु साईं ते तस्वीर हणी थी। हाणे असां सुञाणूं त कोन पिया त साईं केरु आहे। साईं चई बाबा ही PLO जो सरबराह आहे, माना फ़लस्तीन लिबरेशन ऑर्गेनाइज़ेशन ऐं फ़लस्तीन जी आज़ादीअ लाइ ही विढ़े पियो ऐं अॼु उन ते साईं पंहिंजी तक़रीर जेके जॾहिं खे ॿुधाई त यकीन कयो असांजे ज़हन में बि इहा ॻाल्हि वेठी त दुनिया जा वॾा ॾह माण्हू उहे केरु आहिनि, पंहिंजी धरतीअ लाइ केतिरो जेको आहे उहो विढ़नि पिया। त हींअर जेका असांखे अवसर जेका ॾिनी हिन जी जागरता जी ऐं शौर जी तो साईं जमालुद्दीन चन्ना ॾिनी। लिखण जी शुरूआत ईअं थी त जीअं दोस्तनि ज़िक्र कयो त मुंहिंजी जेका एक्टिविटी शुरूअ खां जेका रही आहे उहा ईअं रही आहे त स्पोर्ट्स सां, सफ़र सां ऐं पंहिंजो ऑर्गेनाइज़ेशन ऐं पंहिंजो दोस्तियूं वग़ैरह दोस्त ठाहिण। त जॾहिं हिन जी लिखण जी शुरूआत ईअं थी त लॉकडाउन जॾहिं 2020 में थियो त हर को मोबाइल वग़ैरह यूज़ करे 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 थकिजी वियासीं। मां चयो असां त कुझु कयो ई कोन्हे, छो न कलम खणिजे। बसि पोइ कलम खयो ऐं इहो सोचियो त जंहिं स्टेज ते हिन वक़्तु असां आहियूं ऐं असांजे ज़हन में जेकी कुझु गुज़रिए दौर में अची वियो शायदि अॻिते करे न अचे, तंहिंजे करे कलम हाणे खणणु खपे ऐं उनखे
लिखण जो कम घुरिजे ऐं उन पंहिंजो लिखण जॾहिं मां शुरू कयो त यानी जॾहिं शऊर पैदा थियो आहे यानी सम्झ आई आहे त मां छा ॾिठो नंढड़ो हुउसि मुंहिंजे नाने खे कुटण लाइ कोन थींदो पोइ मुंहिंजे अमड़ खां हुननि चयो त असांखे ॾित असां हुनखे पाईंदासीं पोइ उन मूंखे पंहिंजा नाना मूंखे पाण वटि उन्हनि रहायो सभु खां मुंशी में पोइ मुंहिंजी जेका प्राइमरी तालीम आहे उहा बि हुते सभु खां मुंशी में मूं अदा कई उन वक़्तु मुंहिंजो नानो उहो बि प्राइमरी टीचर हुयो उनजो भाउ बि प्राइमरी टीचर हुयो पर उन वक़्तु जेके सभु खां मुंशी जा तक़रीबन 50% खां बि वधीक जेके प्राइमरी ॿार हूंदा हुआ उनजी सभिनी जी दाख़िला मुरीद तुंहिंजो प्राइमरी स्कूल में ऐं मुरीद तुंहिंजो में तमामु वॾे तइदाद में दाख़िल हूंदा हुआ ॿार पोइ असां जॾहिं जेका प्राइमरी तालीम पढ़ीसीं त उन टाइम में मुंहिंजे जेके नाना आहिनि उन्हनि जो माशाल्लाह सुठे दीनी घराणे सां तालुक़ु हुयो पोइ उन्हनि मूंखे मस्जिद में बि जेका सो क़ुरान शरीफ़ जेका सो पढ़ायो ऐं क़ुरान शरीफ़ कुझु सिपारा यादि बि कया ऐं उन खां पोइ वरी जॾहिं पंज दफ़ा पढ़ी ऐं पंहिंजे हिते आयुसि मिडिल स्कूल नवकोट में 1981 में त असांजा उस्ताद साईं मोहम्मद दाऊद नारियाई असांजो क्लास टीचर हुयो 6 में 7 दर्जे में असांजो क्लास टीचर हुयो साईं जमालुद्दीन चनो साहब ऐं 8 दर्जे में असांजो क्लास टीचर हुयो साईं गुलाम शबीर राखी त असांखे उन वक़्तु जागरता जेका साईं जमालुद्दीन चने उहा सिर्फ़ु क्लास ताईं कोन ॾिनी पर अॻिते बि ॾिनी जॾहिं 1981 में पहिरियों चकर साईं असांखे वठी वञे थो साईं जीएम सैद जी सालगिरह ते सन हितां डाटसन कई आहे उन डाटसन ते असां सभु शागिर्द बि मौजूदु आहियूं हाणे उते जॾहिं पहुतासीं असां हिकु जलसो त ॾिठोसीं पर असां सुञाणंदा कोन हुआसीं त साईं जीएम सैद केरु आहे अब्दुल वाहिद आली सर केरु आहे डॉक्टर हमीदा खोड़ो केरु आहे असां उनखे कोन पिया सुञाणूं असां वधि में वधि बि जेॾी महिल आपदा परवीन आई त उनखे ॾिसंदासीं टीवीअ ते रेडियो ते वरी बाबा ही वॾी घणी आहे असां कयो उन ॾे तवजो असांजो तवजो मनसूर सखीराणे में हुयो छो जो ॻाए पियो त साईं असांखे ॿुधाए थो त भाई साईं जीएम सैद अब्दुल वाहिद आली सर या ॿिया जेके गुण साईं जो तारीफ़ थो कराए त साईं असांखे अमली तौर ते बि असांखे हिकिड़ी जागृता असांखे ॾिनी ऐं जेका असां वरी पोइ उनखे पंहिंजी यानी बरक़रार जेका माना रखियो ऐं उन खां पोइ वरी जेका घणी ॼाण आहे मुंहिंजो तालुक़ु रेडियो सां तमामु घणो जुड़ियल हुयो रेडियो में मां जॾहिं नानाणे वटि रहंदो हुउमि त मुंहिंजा नानाणा उहे BBC लंडन जूं ख़बरूं ॿुधंदा हुया पोइ असां ॿार बि हुन सां पासे में वेही उन्हनि जूं ख़बरूं ॿुधंदा हुआसीं वरी उन खां पुछंदा हुआसीं त साईं भला ही ख़बर किथां जी आहे कीअं पोइ असांखे वरी ॿुधाईंदा पर उन वक़्तु एॾो त डिसिप्लिन हूंदो हुयो भली भली 2 या 3 या 4 ॿार पासे में जॾहिं उन्हनि जे वेहंदासीं त मज़ाला जो असां ॿी का हरकत कयूं या ॻाल्हायूं चुप करे ॿुधंदासीं असां उन्हनि खां असांजा उस्ताद हुया नाना हुया पर उस्ताद हुया असीं पंहिंजे घर में बि असां रेस्पेक्ट कंदासीं माना ॾिसंदासीं त मथां को असां खां वधीक को लफ़्ज़ निकिरी वञे त रेडियो सां जॾहिं जुड़ियल हुए त जॾहिं वरी असां वटि हिते बिजली थी अचे 1977 में त टीवी असांजे उते सभु खां मुंशी में असांजो माइट हुयो हिन तकरीब में उनजो पोटो मोट वेठो आहे असांजो नालो हुयो मोहम्मद मिठल मंगी उन टीवी आंदी बिजली अचण खां अॻु में असां सोचींदासीं टीवी हलंदी कीअं छा ॾेखारींदी जॾहिं बिजली आहे त पहिरियों उनखे ईअं ॾिसंदासीं रीना टीवी हूंदी काठ जी भाॼीअ में उनखे 4 टंगूं हूंदियूं पोइ जॾहिं बिजली जो आई त असां टीवी हलणु ॾिसणु शुरू कई टीवी ॾिसण जो एतिरो जुस्तजू जुनून जो पहिरियों पर टूं करे स्टार्ट थींदी त वरी राति जो 10 बजे थिए मज़ाला जो असांखे का मानी यादि हुजे या को पाणी यादि हुजे वेठा हूंदा जेसिताईं टीवी ख़तमु थिए साईं उहो जॾहिं वरी मां हिते वरी जॾहिं आयुसि त वरी मां पंहिंजो रेडियो सां मां पंहिंजो लाॻापियल रहियुसि मुंहिंजो वालिद साहिबु ख़ुदि रेडियो ॿुधंदो हुयो उन वक़्तु रेडियो जूं थोरियूं स्टेशनूं हलंदियूं हुयूं पोइ रेडियो जी एरिया में तार विझी बाबो निम खां मथे में तार लटकाईंदो त जीअं शॉर्ट वेव जूं स्टेशनूं हलनि पोइ शॉर्ट वेव जी स्टेशनूं उहो बाबा ॿुधंदो उन सां जेका ॿुधंदो हुउमि जंहिंमहिल उन टाइम में वरी जॾहिं ख़बरूं या BBC लंडन वग़ैरह उन जूं ख़बरूं ॿुधंदा हुआसीं
त असांखे यानी उनजी ॼाण जी बि घणी जेका असांखे जेका मिली उहा हिते मिली। ऐं हिते जॾहिं नएं ॻोठ में वरी जॾहिं बिजली आई न, अच्छा नएं ॻोठ में पहिरियों मां किताब में ज़िक्र आहे, नएं ॻोठ में बिजली कोन आई, साल पहिरियों मुंसी अची वई, त असांजे नएं ॻोठ जे ॻोठनि में उतां खां लाइन छिकी अके लाइन अचे हिते ते पहुचाइनि। ऐं हिते उन वक़्तु हुयो चाचे उर्स मीरभर जो होटल ऐं पंहिंजो कासिम माछी जो होटल, उन बिजलीअ ते हुए हिते हूंदा। ऐं वरी जॾहिं 1978 में हिते जॾहिं बिजली आई त हिते जॾहिं 80 में अची वियुसि, पर उन खां अॻु में पहिरियां जेका रंगीन टीवी आहे न, उहा असांजो गुलाम हुसैन पीरज़ादो उन आंदी रंगीन टीवी। उन टाइम में रीजनल प्रोग्राम ब्लैक एंड व्हाइट हलंदा हुआ ऐं हो प्रोग्राम रंगीन हलंदा हुया। त उन रंगीन टीवी ते ॾिसी ॾाढो हितां माण्हू जेका सो माना मज़ो वठंदा हुया। ऐं वरी उन टाइम खां जॾहिं मुंहिंजूं मुलाक़ातूं जेके माना उस्ताद साहिबान सां उहे जेके थींदियूं हुयूं, उन टाइम में बि साईं मोहम्मद दाऊद नारियाई मां उन खां पुछा ॼाण वठण जी कोशिशि कंदो हुउमि त साईं असांखे पंहिंजे स्कूल जी थोरी तारीख़ ॿुधायो, स्कूल जो बुनियादु कॾहिं पियो ऐं उनजी बिल्डिंग किथे हुई, ऐं विरहाङे खां अॻु जेके हिंदू उस्ताद हुया उते केतिरे तादाद में हुया, ऐं उन खां पोइ भला हीअ जेका हिते बिल्डिंग हीअ हिते आई आहे इहा कॾहिं हिते थी, त साईं मूंखे यानी उहा ॼाण साईं असां वटां ॾींदो हुयो। हिन वक़्तु जंहिं बिल्डिंग में हिन वक़्तु असां हीअ प्रोग्राम करे रहिया आहियूं, पोइ बिल्डिंग आहे, उहा बिल्डिंग जी इब्तिदा अञा थिए थी 1983 में। असां 8हों दर्जो था पढ़ूं, असां होॾे कचनि क्लासनि में पढ़िया आहियूं। स्टार्टिंग थिए थी मटीरियल अचण जी। मटीरियल अचण लाइ बंद ताईं रोड हूंदो हुयो, बंद ताईं रोड हूंदो हो, उते बंद खां हेठि कचो हुयो। हाणे मटीरियल अचे उन लाइ ट्रकुनि खे ॾाढी तकलीफ़ थी कीअं अचनि। साईं मोहम्मद दाऊद नारियाई असां क्लास जे छोकिरनि खे वठी हलियो आहे, बाबा हलो कमंद जी जेका हीअ कट आहे इहा हली रस्ते ते ईअं माना विछायूं, उन्हनि खे लेवल कयूं त जीअं मटीरियल अचे आसानीअ सां, त स्कूल लाइ मटीरियल अचे। असां पंहिंजे हथनि सां साईं कादर रखियो, तव्हांखे यादि हूंदो त असां कमंद जी उहे जेके बि हुई उहा पन उहे ठाहे उहे असां रस्ते ते ईंदी आहे ऐं असां मटीरियल हिते अचणु शुरू थियो आहे हिन हाई स्कूल जो। त इल्म ऐं तालीम में जेको वॾो किरदारु असांजे ॻोठ में जेकर रहियो आहे, त हिननि उस्ताद साहिबान जो रहियो आहे, जंहिंमें अहम किरदारु साईं मोहम्मद दाऊद नारियाई जो रहियो आहे। ऐं उन खां अलावा जॾहिं वरी ब्रांच मिडिल स्कूल हुयो नएं ॻोठ में, त प्राइमरी ऐं मिडिल ॿई गॾु हूंदा, ऐं हेडमास्टर ईअं सम्झो त प्राइमरी उहो हेडमास्टर हूंदो। पहिरियां हुयो साईं मोहम्मद हसन लाखिर, उन जे रिटायरमेंट खां पोइ वरी साईं मोहम्मद जुमन लाखिर। साईं मोहम्मद जुमन लाखिर ऐं साईं मोहम्मद दाऊद नारियाई जी तमामु जेका ॾाढी पाण में मोहबत हूंदी। साईं गुलाम शबीर ऐं साईं असांखे मोहम्मद जुमन लाखिर तमामु उनजी ॾाढी विझड़प हूंदी हुई। हिन टाइम में मां हिकु तव्हां सां मां ॻाल्हि कंदो वञा त मां जेकी ॼाण घणी वठण जी कोशिशि कंदो हुउमि। 1996 में हिकिड़ो मूंखे नई मेरठ में माण्हू मिलियो, मां ईंदो हुउमि बस स्टॉप ते वेहंदो हुउमि, हिकिड़ी दुकान ते हिंदू जी दुकान हो, पोइ वरी तव्हां डॉक्टर खे चढ़ंदा ईअं वेठे वेठे मुंहिंजी उन टाइम में जागृत हूंदी की वॾी उमिरि वारे खां कुझु ॼाण वठां। उन वक़्तु 96 जी ॻाल्हि आहे, 96 में मां सम्झां त हुनजी 98 या 99 साल उमिरि आहे। त मां हुनजी तारीफ़ कयमि त मूंखे चई त मुंहिंजो नालो आसूद अहमद आहे ऐं मां विरहाङे खां अॻु तपेदार थी मां रिटायर थियो। साईं तव्हां असुल किथां जा? चई असुल मां सोबे खान मंसीअ जो आहियां। साईं सोबे खान मंसीअ में पोइ तव्हां त रिटायर थिया हो, तव्हां त पोइ वॾियूं यादूं हूंदियूं तव्हां वटि। उन चयो त पूरे इलाइक़े में जेका साइकिल आहे इहा साइकिल मूं आंदी। जॾहिं मां साइकिल काए ॻोठ सोबे खान मंसीअ में वठी थो अचां त माण्हू हैरान थिया, हीअ अलाए छा काहे आयो आहे। उन टाइम में हिनखे चवंदा हुआ कल घोड़ो, माना हुनजे जेके हैंडल हुया उनखे चवंदा हुआ कन या कल, पर हुनजो नालो इहो चवंदा कल घोड़ो। त उन टाइम में हुन मूंखे जेका ॼाण ॾिनी, मूंखे ॾाढी माना बेहदि ख़ुशी थी। उन टाइम में मुंहिंजी इहा जागरता जेका हूंदी उन टाइम खां वठी कोशिशि कंदो हुउमि त मां जेको आहे कुझु तारीख़ ते कुझु यानी लिखां। हाणे हिन वक़्तु जेके तव्हांखे ॿुधाई वञा त असांजे जेके प्री प्यारा जेके इलाज चलो हुया, जंहिंमें हिन दुनिया में कोन्हनि, अलाह हुनखे जन्नत अता फ़रमाए।
साईं ज़फ़र अली शाह असांजो प्यारो तमामु क्लास फेलो हुयो ऐं वरी नवकोठ में ॿी जेका इल्मी अदबी ऐं शौरी जागरता जेके असांखे जेके ॾिनी उहा साईं मरहूम इक़बाल अहमद लाखर साईं मरहूम इक़बाल अहमद लाखर जॾहिं रहे ऐं उनजी कचहरी में जॾहिं असां वियूं त असां घणो कुझु उन वटां ॼाण जेको आहे न उहा असां कराईंदा हुआसीं त जेके मूंसां गॾु क्लास फेलो जेके मूंसां गॾु जेके मतिलबु पढ़िया गुलाम मुस्तफ़ा सियाल इरशाद अली सामटियो साईं ज़फ़र अली शाह ममताज़ लाखर उहो पाण हाणे गुज़ारे वियो ऐं ममताज़ लाखर असांजो पीरज़ादो वरी मखण पीरज़ादो उहो बि असांजो क्लास फेलो आहे ऐं गुलाम रज़ा बीघो ऐं पंहिंजो नियाज़ हुसैन लाखर यानी झूड़ो लाखर ऐं याक़ूब कुरैशी जंहिंखे मटलो कुरैशी चवंदा आहियूं इहे असांजा क्लास फेलोज़ आहिनि असां जॾहिं हिते यानी पंहिंजी पढ़ाई जेका असां करे रहिया हुआसीं ऐं साईं जमालुद्दीन चन्ना असांखे जेको त तमामु घणो जेको शौक़ु ॾिनो मिडिल स्कूल में त असांजी जेका वरी हुन खां पोइ जेकॾहिं क्रिकेट जी जेका ॻाल्हि थी हले न यकीन कयो क्रिकेट मां जॾहिं 1981 में आयुसि हुते मनसिंगटन में खेॾंदो हुउमि पर हिते माना क्रिकेट जो को वजूद ई कोन हुयो मां चयो त क्रिकेट शुरूआति कयूं त मुंहिंजो दोस्त हुयो गुलाम रज़ा बीघो हुनखे चयो यार बैट कीअं ठाहियूं हू ठखाण पोइ कमु कंदा ऐं उन वक़्तु बि हिन अजरक जे स्टैम्प जेके ठहंदा आहिनि न उहे विख्या बिरादरी जा बि उते कमकार कंदा हुआ हुनखे मूं चयो यार हिकिड़ी बैट असांखे ठाहे ॾे उन बैट असांखे हिकिड़ी ठाहे ॾिनी आहे ऐं असां हिते क्रिकेट जो जेको आहे आगाज़ कयो आहे जेके मुंहिंजा क्लासी आहिनि पर क्लासनि सां गॾु उस्ताद साहिबान जेके आहिनि उन्हनि पासे सां गॾु उहा शुरूआति कई आहे जंहिंमें साईं गुलाम शबीर साईं इक़बाल साईं कादर बख्श विया हुया ऐं डॉक्टर अमीर खासकेली साईं गुलाम बाज़ आगरो साईं अलाह विकोल खेॾियो आहे असां ऐं असां जॾहिं लिखंदासीं त ख़ैर जेको ख़ुशी थींदी हुई कलमी दोस्ती हिकिड़ो वॾो इशू हुयो कलमी दोस्ती जॾहिं आगाज़ कयो त पहिरियां मां सिंध में कयो उन खां पोइ पाकिस्तान में कयो उन खां पोइ वरी ॿाहिरि दुनिया में कयो साईं हिकिड़ो ज़िक्र कयो फिनलैंड जी मां ॻाल्हि ॿुधायांव त साईं मूं जेको पब्लिश करायो इंट्रोडक्शन तस्वीर फिनलैंड जे हिकिड़े वुमेन मैगज़ीन मूंखे उन वटां बेरोज़गार हुअसि कोन हुई मूंखे लेटर आया उनमें 40 मूंखे ख़त आया हुआ 40 मां 39 जेके ख़त हुआ उहे छोकिरियुनि जा हुआ सिर्फ़ु हिकु छोकिरे जो ख़त आयो हाणे त इन्हनि सभिनी खे जवाबु न ॾियारे सघूं उन वक़्त में जेको लिफ़ाफ़ो मोकिलिबो ॿार उन ते अरिड़हं रुपया ख़र्चु थींदो ऐं असां बेरोज़गार माण्हुनि लाइ अरिड़हं रुपया तमामु वॾा हूंदा हुआ पंहिंजा ख़र्ची गॾु करे महीने में पोइ जेके 6-7 या 8 ख़त उहे हिकु ई टाइम ते वञी ऐं मेल पोस्ट करे ईंदासीं वरी जॾहिं उनजो जॾहिं रिप्लाई ईंदो हुयो ऐं पोस्ट में जॾहिं असांखे वरी उहो ॾींदो हुयो उनजो जवाबु त बेहद जो ॻाल्हि मूंखे ॾाढी ख़ुशी थींदी हुई साईं मेरा बि ज़िक्र कयो असांजे विरहाङे खां अॻु असांजी अधु आबादी ॻोठ जी हिंदू आबादी ऐं उन हिंदू आबादीअ जो घणे खां घणी जेका मूंखे ॼाण साईं मोहम्मद दाऊद नारियाई ॾिनी साईं मोहम्मद जुमल लाखर सां मुंहिंजी घणी मुहबत रही साईं मोहम्मद जुमल लाखर मूंखे तमामु घणी उन सोबत ॾिनी ऐं उन मूंखे ॼाण घणी ॾिनी ऐं वरी गुलाम मुस्तफ़ा सियाल जो पीउ जेको आहे अदो मोहम्मद सियाल उन सां बि मुंहिंजियूं कचहरियूं हूंदियूं उन खां बि विरहाङे खां अॻु जूं जेके हितां जूं असांजो हिंदू आबादी हुयूं घर हुया दुकान हुया उन जी बि जेको आहे ॼाण मूंखे मिली हिन वक़्तु मांखे इहो ॿुधाईंदो हलां त जेकी हीअ सिर्फ़ु मां पंहिंजी शुरूआति कई आहे मुशाहिदो कयो आहे जंहिंमें मां घुमण फिरण हिन में जो लिखियो आहे त ॻोठ जी तारीख़ ॻोठ जी ऐं उनजी पसगिरदाई जी तारीख़ लाइ जिन इन्हनि वॾनि मुंहिंजे पंहिंजो कचहरी में तथां मूंखे शेयर कयूं आहिनि इंशाअल्लाह ताला नेक्स्ट जेको किताबु हूंदो न उहो इन ते हूंदो उन तारीख़ ते उन ते त इन ते तव्हांखे यानी ॿुधाईंदो हलां त मां इन सां गॾो गॾु हीअ हिकिड़ी शइ आहे हीअ असांजी माना मौजूदु हूंदी हर वक़्तु पर हिन वक़्तु जेके वीडियोस ऐं जेके पुराणियूं असां वटि यादगिरियूं आहिनि उनखे सहेण लाइ मां पंहिंजो यूट्यूब चैनल ठाहियो आहे मसूद मंगी ब्लॉग जे नाले सां जंहिंते मां इहे पंहिंजो खज़ानो आहे उहो रखंदो आहियां त जीअं मुंहिंजा ॻोठ जा पसगिरदाई जा हिन वक़्तु तव्हां मेहर में रहां पियो त मेहर में उनजी मेहर जी जेके वीडियोस नज़र उन ताईं मां त
केतिरो मक़बूल थी वियो आहियां जंहिंमें माण्हुनि खे हीअ ॼाण ॾिनी आहे त असांजी जेका पुराणी जेका इलाइक़ा हुया शहर हुया कीअं हुया मौजूदा जेकी आहे असांजी नई टही आहे उनखे ॼाण ॾियण लाइ उनखे इहो माना कमु कयां पियो ऐं उन खां पोइ जेका तव्हां सां ज़िक्र कयो त मां जेका नेक्स्ट ईयर जी तारीख़ मिलंदी आहे कमु में त उन में जॾहिं 100+ यानी 100 10 साल 15 साल 20 साल खां जेके कचहरियूं मूं कयूं न उन्हनि जेका मूंखे पंहिंजी अखियुनि ॾिठी तारीख़ ॾिनी आहे अखियुनि ॾिठी तारीख़ ॾिनी आहे पंहिंजे पूरे इलाइक़े जी तस्कीरदारी जी उहे तारीख़ उन्हनि जी जेका पंहिंजे नेक्स्ट किताब में मां उहा ॼाण पंहिंजी मां शामिलु कंदुसि त हींअर जेको हिन वक़्तु असां जेके पंहिंजे इल्मी ऐं जेके समाजी असां ज़रूरी था इहे सम्झूं इहे ख़िदमतूं जेके नई ठहियल आहे उहे असां पंहिंजूं यानी अदा उहे कयूं पिया कलमी दोस्तीअ में मुंहिंजो जेके दोस्त रहिया आहिनि हिते मुल्क में बल्कि ॿाहिरि बि रहिया आहिनि मां ज़िक्र ॻाल्हि रहिजी वई हिकिड़ी त हिन मूंसां हिकिड़े दोस्त ॻाल्हि कई तक़रीबन इहा ॻाल्हि करणु 2004 जी आहे ऑल इंडिया रेडियो जी सिंधी सर्विस तां हिकु जो इंटरव्यू आयो उन चयो त मूं माना सिंध जो आहियां ताको मेड़ जो आहियां ऐं नव ॻोठ जो आहियां जॾहिं त उन जॾहिं ज़िक्र कयो त मुंहिंजो पीउ जेको आहे सो तबेदार हुयो त मां दोस्त खां पुछियो क्या असां दोस्त अब्दुल्ला खे पीर दादो उन उहो इंटरव्यू ॿुधो उहो कंडियार जो सैयद उन ऑल इंडिया जी सिंधी सर्विस तां इहो प्रोग्राम ॿुधो मां हुन खां पुछियो कि यार उनजो नालो खपे जॾहिं नालो जी ओॾे हलणो पवंदो साईं ईअं कंदे कंदे असां मतिलबु सुस्ती वञी सघियासीं पर वरी जॾहिं असां वियासीं त उन खां पुछियो कि साईं तव्हां इंटरव्यू ॿुधो जिते बिल्कुलु मां ॿुधो उन वक़्तु 2004 में गुजरात असेंबलीअ जो उहो MLA आहे जेको हिन वक़्तु उहो 4 सालनि जो साईं उहो नव ॻोठ जो त